तो जो असा भी सब लोग भलो कराड़ो आ नमाज में ॾाढी भली तो पढ़ाए मुर्शद भलो आ पर हिकड़ो एड़ो कम करे तो नमाज में तहां भी नथा कयो तहां जा असहाबी भी नथा ये सब नथा हजरत अबू बकर सिद्दीक नथो करे हजरत उमर फारूक नथो करे हजरत उस्मान गनी नथो करे मौला हैदर करार नथो करे ॿिया असहाब नथा कयो सरकार मां पाण भी वो कम नथा कयो ये करे तो सो भी नमाज पाण फरमायो कहिड़ो कम तो करे जैसे हर रकात में तिलावत में अलहम्द शरीफ सूरत को होने सा कुल वल्लाह शरीफ मिलाए थी साईं जल्दी कोन था कनि ॿिया असहाब भी नथा कनि पाण उन्हीं असां भी घुराए फरमायूं तो तू ये छो थो कनि मां भी नथो कयां असां भी नथा कनि उहो कमु तूं छो थो करे हाणे थधिड़ो साह खणी चयो त मां क़ुर्बान वञां कुल वल्लाह शरीफ में अल्लाह जी तारीफ़ मांखे अल्लाह पाक जे इन तारीफ़ करण में मज़ो ईंदो आहे मुंहिंजी कुल वल्लाह शरीफ सां मुहबत आहे सुभान अल्लाह ये तो के असांखे पए त हिकिड़ा हिकिड़ा कलाम गाना वणंदा आहिनि पोइ सदा उहे वेठा झूका ॾींदा हिनखे वणंदो कुल वल्लाह शरीफ अल्लाह जी तारीफ़ हिन मुंहिंजी मुहबत आहे कुल वल्लाह शरीफ सां साईं तव्हां बि नथा कयो मां बि नथो कयां पोइ असां बि नथा कयूं मां कयां थो इन मुहबत हाणे हिते छा चवणु खपंदो त बाबा तुंहिंजी मुहबत मदीने जा साईं सलाह सां फरमाइण सां त असां खां वधीक आहे अलाह सां या मदीने जे साईं जी मुहबत वधीक आहे या हज़रत अबू बकर सिद्दीक हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी मौला हैदर करार या ॿिया साहब सगुरा उन्हनि जी अलाह सां मुहबत न हुई चोटम चोट मुहबत हुई पर करीमन ये कोन फरमाइस पाण फरमायूंसि त इहा मुहबत तोखे बेहिश्त वठी वेंदी सुभान अल्लाह इहे ॿ मां मिसाल ॾिना हाणे अचूं था हिन ॻाल्हि हिन महफ़िल ते ये जेका महफ़िल आहे जेका गरजाणी आहे जेका दावत आहे ख़ालिस अल्लाह जे शुक्राने जी ये उहा नेमत आहे उन नेमत जो शुक्रियो आहे जेका सभ जी आहे मतलब शुक्राना उन नेमत जा कबाइन जेका वो पंहिंजी हुजे नौकरी मिले पाण खे फ़ाइदो पए पाण खे दुकान जो नफ़ो पए पाण खे शुक्राना त उन जा कबा न ॿिए कंहिंखे मिले त तोते कहिड़ो ठीको पियो आहे तूं वॾो शुक्र करे तोखे त न मिलियो आहे मिलियो त जेको पाण खे मिलजे त शुक्रानो हुनजो कजे न पर हे त उहा नेमत आहे जो अलाह साईं फरमायो त अल्लाह जो हे एहसान लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन ओ क़यामत ताईं जेके मुस्लमान थींदा सभिनी ते अलाह फरमाए थो अल्लाह जो वॾो छोरो आहे सुभान अल्लाह अलाह साईं जा थोरा घटि आहिनि छा वॾो छोरो आहे वॾनि एहसाननि वॾनि छोरनि मां हे वॾो छोरो आहे कंहिंते मोमिननि ते मुसलमाननि ते सभिनी ते ये उन्हीं वॾे एहसान जी शुक्रिया अदाई जेका अदा थी न सघंदी ऐं ख़ुशी आहे मां तोखे ॻाल्हि कई त दुनिया जे महफ़िल जी बि ख़ुशियूं थींदियूं आहिनि दुनिया जे ॻाल्हियुनि ते बि ख़ुशियूं थींदियूं आहिनि हे उहा निराली ख़ुशी आहे जंहिंजो सॼे जो सॼो तअल्लुक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में आहे सुभान अल्लाह इहा मोहब्बत ये मोहब्बत जा मज़र है अॼु ॾिसंदव काथे तव्हांखे खिचियूं सिंगारियल मिलंदियूं काथे मस्जिदूं सिंगारियल मिलंदियूं घर सिंगारियल मिलंदा रात जो ख़ुशी जे इज़हार जे लाइ चराखान तव्हांखे मिलंदा तव्हांखे मौलूद पढ़ियल ॿुधंदा उहे मुस्लमान मिलंदा जेके रोड ते वॾियूं कतारूं करे जुलूस कढी नारा हणंदा हलंदा उहे बि तव्हांखे मुस्लमाननि जूं महफ़िलूं मिलंदियूं जिथे नातखाना घुराया वेंदा जिथे आलिम घुराए मदीने जे साईं जा शान उन्हनि खां बयान कराया वेंदा त क़ुर हदीस में मदीने जे साईं जा शान बयान कर त अल्लाह असांखे कहिड़ो महबूब अता फरमायो आहे इन्हनि सभिनी महफ़िलनि जो इन्हनि सभिनी कमनि जो बुनियाद मदीने जे साईं जी मोहब्बत सुभान अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहब्बत हाणे अल्लाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में जेको कमु कयो वञे सो भलो आहे या न सुठो आहे या न भले दुनिया में तव्हां कंहिंखे ख़ैरात ॾियो सदको ॾियो ग़रीब जी मदद कयो बराबर भला कम आहिनि पर हिन जहिड़ो भलो कम कोई कोन्हे हिन जहिड़ो सुठो कम कोई कोन्हे हे पैसो पैसो टको टको
जेकर सारी दुनिया जा खजाना गड करे मुसलमान ऐं ये घड़ी जो घड़ी में कुर्बान करे छॾे खुदा जो कसम आहे ये खजाना जी का हैसियत कान्हे मदीने जे साईं जो शान वॾो सुभान अल्लाह एॾी वॾी नेमत अता थी आहे उन्हनि ॻाल्हियुनि ते त मां वञा ई नथो मांखे दस मां वो दुआऊं ॿुधाया आहिनि न दुआऊं ये तव्हांजी बाज़ार हाजी अहमद शेख अल्लाह जी रहमत आमीन चए पियो त मैं वही चौराहे जी तो सुबह जो मुझे अधे बाकी मोकिलियो तो वञ फिलानी दरगाह ते दुआ घुरी आहे साइकिल ते तो मैं चौराहे जो रातो कढी आहे चोर चए साईं साइकिल ते चढ़ी तो हटी आहे कोन लॻियो न मां चयो यार अगर मैं माते हक़ आहे त मां त पंहिंजे मुर्शिद ॾे वञा छो त जंहिंजो जेको रूहानी अबो हुजे अगर मैं उन न चए मां हलियो दरगाह मशहूर शरीफ सवेर सुबह जो वञी साईं बाछाण खे अर्ज़ु कयो साईं राति में चौराहे वियासीं पाण बाक़ी मोकिलियो हुअमि फिलाणे पासे पर मां अॻ में साईं तोड़े आयो आहियां पाण दुआ फरमाइण लभंदई चए मां निकिरी दर ते वरी अर्ज़ु थो कयां साईं में लभंदी न मिलंदी न साईं पाण मुर्की फरमायो वञ वञ मिलंदई वञ चए साईं निकितासीं हिते मोटी आयासीं पोइ साईं माण्हू कढी निकितासीं हाणे ईअं निकितासीं अब हेॾे वेही जंहिं रस्ते से वञो उन रस्ते सां में बीठी आहे उन्हनि खां अला कानो छॾायूं बीठी आहे ही कामिलनि जी दुआ आहे तुंहिंजी असांजी दुआ न आहे हरामखोरनि जी कामिलनि जी जंहिंजी रब तारीफ़ कई त वकूनू मअस-सादिक़ीन मुंहिंजे सचनि सां सकत रख त बचे मदीने जे साईं जो दुआ छा सुभान अल्लाह उहे घोड़ा विसरी विया जेके राति जो ॻाड़ींदा पर त हदीसूं रात थे महबूब रोई 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 सजदे में रुकू में दुआ में क़याम में आवाज केड़ो दुआ जो फरमाईंदा उम्मती 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 तॾहिं अल्लाह कुरान में तारीफ़ कई त एड़ो रसूल ॾिनो तमाम हरीसुन अलैकुम मुंहिंजे महबूब खे बि का बि गणती कान्हे हिर्स त सता जो त सही खुशो सुभान अल्लाह अजीजुन अलैहि मा अनतुम तहां जो दुख मुंहिंजो महबूब सही नथो सघे हाणे एड़ो महबूब रब ॾिनो आहे रातियुनि जूं रातियूं रोई गुज़ारी इन्हनि दुआउनि जो बि त को समझो जो मखा हूंदो न हूंदो त पोइ ख़ुशी छो न कयूं निस्बत सां ख़ुशी छो न कयूं रबियल अवल में जैसे असाबन कई मां त हदीस ॿुधाई मां मदीने जे साईं जे साम्हूं हुननि चयो त तुंहिंजा असाब ईअं कोन कंदा आहिनि जे मदीने जे साईं कई साईं तूं पाण बि ईअं न कंदो आहे साईं हो चवनि पिया असाब को पुछो तूं छो कंदो आहे चयोसीं रब जी मोहबत में त महबूब ईअं नथा फरमाइनि असां खां वधीक मोहबत में मुंहिंजे असाबनि खां वधीक तूं मोहबत में फरमाइनि सां मोहबत जन्नत वठी वेंदई भले इहे न कनि जेके दुनिया जा जलसा कनि था दुनिया जी हर ख़ुशी कनि था सियासत जी ख़ुशी कनि था ओ ग़रीब मुस्लमान तूं मदीने जे साईं जी आमद जी ख़ुशी कर खुदा जो कसम आहे इहा मोहबत सरकार जे निस्बत सां जन्नत वठी वेंदी ॻाल्हियूं त पट पधर लॻियूं पयूं एतिरो बि हक़ नाहे मदीने जे साईं जो महबूबन जो कलमे पढ़ाइण जो एहसान भी ना है मदीने जे साईं सूमर ते रोज़ो रखियो मांखे दस तक काथे कुरान में लिखियल आहे अल्लाह हुकुम फरमाए त महबूब तूं सूमर ते रोज़ो रख सरकार पाण रखियो और हिकड़ो भी न रखियो के ही रखियो ऐं पुछा कई असाब त साईं सूमर सूमर का रोज़ा रखो उन्हनि खे बि न पिया फरमाए त तव्हां बि रखो न साईं पाण था रखो साईं सूमर जा रोज़ा था रखो पाण फरमाए त मुंहिंजे विलादत जो ॾींहुं आहे न त रुगो फरमाइना त कुरान नाज़िल थियो ॿई ॻाल्हियूं गॾाए कयूं कुरान बि नाज़िल थियो वही बि नाज़िल थियो मुंहिंजे विलादत जो बि ॾींहुं आहे सुना महबूब त पंहिंजे विलादत जो ॾींहुं इबादत सां मल्हाए ऐं मुस्लमान महबूब जे विलादत जो ॾींहुं मुप मारे बूथ सुॼाए पोइ मल्हाए बि न पोइ बि न मल्हाए मुर्की मल्हायो सब खां त हिन ॾींहं में इबादत हे ॾींहुं ॿियनि खां वधीक इबादत जे लाइक़ु आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल मुबारक में साबित आहे रोज़ो इबादत आहे
तो याद रखिजो मदीने जे साईं जी नात पढ़न भी इबादत आ, महबूब जो जिक्र करन भी इबादत आ। जिक्रुल अंबिया मिनल इबादा, सरकार फरमांदा नबियन जो गालियूं कंदे त ये इबादत में शुमार थी। नबियन जे सरदार जी गाल छा हूंदी, हे उहे महफिलूं थी जेके तुझे असांजे कल्ब खे जरकाईंदियूं, ईमान जी रोशनी आणींदियूं, तोखे असांखे वरी मदीने शरीफ ॾे मुतवज्जिह कंदियूं आहिनि, सरकार जा थोरा यादि ॾियारींदियूं आहिनि, वरी तुंहिंजा असांजा मुंहुं दीन ॾे थी वेंदा आहिनि, मदीने जे साईं ॾे थी वेंदा आहिनि। त हा निधड़का नायूं धड़कायूं, रब असांखे जेको धणी वाली वारिस ॾिनो आहे उहो मदीने जो साईं। मां मुबारकबाद थो ॾियां सभिनी मिलाद शरीफ करण वारनि खे, फ़कीर मंज़ूर अहमद खे अॼु सोनी महफ़िल रचाई महबूब जे आमद ते जेको कयो अथई, हिन में रुपयो विझ उहो रुपयो अलाए छा थो थी वञे, चांवर विझ चांवर अलाए छा था थी वञनि, ख़ुशी कर ख़ुशी अलाए छा थी वञे। हिकिड़ी हिकिड़ी शइ, हिकिड़ो हिकिड़ो अमल, हिकिड़ी हिकिड़ी हिन अमल जी ॻाल्हि अल्लाह जी राह में आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में आहे, ऐं जेको कमु महबूब जे मोहब्बत में आहे उहो सदाईं लभण क़बूल आहे। अल्लाह पाक तोखे असांखे बि अञा वधीक मोहब्बत जो ज़रूरु अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। मांजा बालक करीम तू त अंदर जो वाक़िफ़, तू नियत जो वाक़िफ़, अलीम मिज़ात सुदूर, तोखे सभु ख़बर आहे, तू ॼाणे थो त असांजे उमेदनि जो मरकज़ जंहिंखे तो शफ़ाअत जो धणी बणाए असांखे अता फरमायो आहे, अमल में उमेद कान्हे, उन महबूब में उमेद ज़रूरु आहे। इहा उमेद असांजी मज़बूत कजांइ, पंहिंजे महबूब में हिन मोहब्बत खे अञा वधाए जाए, हिन महफ़िलुनि खे अञा वधाए जाए, जेके हे महफ़िलूं मिलाद शरीफ़ूं कनि उन्हनि खे सुहिणा अजर दुनिया आख़िरत जा अता फरमाए जाए। फ़कीर मंज़ूर अहमद खे शामिल थियण वारनि खे, हिननि जे बचड़नि खे रोज़ी रिज़्क़ में, दीन ईमान में, निस्बत में, ॿिन्ही जहाननि में ख़ैर ऐं बरकत अता फरमाए। दरगाह आलिया हज़रत मशहूर शरीफ़ ते जेका बेहतरीन तुझे रहमत सां मिलाद शरीफ जी महफ़िल थींदी आहे, उन्ही खे अञा सुहिणो करे ॾिनो। फ़कीर जे गोरड़नि में बि सूर आहे, रहमत फरमाए त तुंहिंजे रहमत सां ठीकु ठाक गुज़ारींदा वतन। मालिक त तूं जॾहिं घुराए त वरी तुंहिंजे सद ते अचूं त वरी अॻियो बि बेश्त जा बंगला ॾिजां, वधीक मोकिले सद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला सय्यिदिना मुहम्मद।